सगा शाह खैरपुर नाथन शाह पारा रजिस्टर्ड खैरपुर नाथन शाह प्रेस क्लब के उहदेदारन ऐं मेंबरन जी मान में ईद मिलन पार्टी जो एहतमाम कियो। इन मौके ते प्रेस क्लब के सदर कुर्बान अली बुग्यो, नायब सदर अहमद अली चांडियो, ज्वाइंट सेक्रेटरी बरकत अली चांडियो, खजानची अहमद हुसैन चांडियो, वकील हाकिम अली पंवर, मोहम्मद जाफर बुग्यो, सगा शाह खैरपुर नाथन शाह जे उहदेदारन जा थोरा मञी चयो त सगा सिंध जी रुतड़ल ऐं बेपहुच अवाम जी समाजी मसइलनि जे हल लाइ जदोजहद करे पई। सिंधी समाज सां मोहबत रखंदड़ आहे, जेका सिंध जे दुश्मन कुवतन लाइ हिक वॾी ताक़त जी हैसियत रखे थी, जेका पढ़ियल लिखियल माण्हुनि जी तंज़ीम आहे, जिन जा हज़ारे ग्रेजुएट्स रज़ाकार मेंबर आहिनि, जेका सिहत तालीम तोड़े ज़िंदगी जे ॿियनि केतिरनि ई समाजी भलाई वारे कमनि में अॻिते आहिनि। सहाफ़िन चयो त असीं समाजी भलाई वारे कम में सिगा सां गॾु आहियूं ऐं संदन कयल कम जी साराह पण करियूं था। इन मौके ते सगा शाह खैरपुर नाथन शाह सदर डॉक्टर इमदाद हुसैन कलोड़ो, नायब सदर सैयद इमरान अली शाह, जनरल सेक्रेटरी नवीद कुर्बान बुग्यो, अॻूणे सदर डॉक्टर अरबाब अली शाह चयो त खैरपुर नाथन शाह प्रेस क्लब जे सहाफ़ी दोस्तनि जो कम साराह जोॻो आहे, जेके पंहिंजे कलम ज़रिए हितां जे माण्हुनि जे मसइलनि जी निशानदही कनि था। अब्दुल खालिक ऐं ॿिया जेके बि बरकत अली चांडियो साहब जेके बि दोस्त आहियो उन्हनि खे सलाम। दोस्तो, अॼु जेका हीअ गैदरिंग रखी वई आहे, उहा गैदरिंग इन ख़ुशी में आहे असांजो प्रेस क्लब जेको 1980 खां क़ाइमु आहे। वक़्तु बवक़्तु दोस्तनि कोशिशूं कयूं आहिनि, पर उहे साबिया न थी सघियूं। मौजूदा वक़्त में असांजी इहा कोशिशि हुई त असां प्रेस क्लब खे रजिस्टर करायूं। और जो कीमती टाइम सुनाए आया छो असां मुंहिंजा मानवर साईं क़ाबिल एतिराम सभी प्रेस क्लब जे मेंबरनि खे